नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कराची जे नादरन बाईपास लॻ उमर बिरोही ॻोठ जे ब्लॉक सी में, जिथे बरसाति ॿोॾि मुतासिरीन पारां सिंधी खाधा तयारु कया विया आहिनि ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। हिते कुझु अमड़ियूं भेनरियूं असां सां मौजूदु आहिनि, जिन खां पुछंदासीं त सिंधी सकाफ़त जे हवाले सां जेके खाधा तयारु कया विया आहिनि त उन्हनि में कहिड़ा कहिड़ा खाधा तयारु कया विया आहिनि ऐं हे कंहिंजे तरफ़ां ही खाधा तयारु कया पिया वञनि। अमा तव्हां ॿुधाइजो त अॼु हे जेको सिंधी खाधा आहिनि उन्हनि में तव्हां कहिड़ी कहिड़ी जेको आहे सो भाॼी तयारु कई आहे? असां जो पंहिंजा खाधा सिंधी पचाया आहिनि, असां बिह पचाया आहिनि, पली पचाई आहे, साग पचायो आहे, दाल पचाई आहे ऐं चांवर पचाया आहिनि ऐं बिरयानी अच्छी पुलाव पचायो आहे सुठो। इहे पंहिंजा सिंधी खाधा पचाया आहिनि। बुसरी पचाई आहे। इहे असां खाधा सिंधी पंहिंजा पचाया आहिनि। अमन शाह मुर्शिद असांखे इहो सामान सॼो ॾिनो आहे, असां इहो पचायो आहे। तव्हांजो छा चवणु आहे जो एकता जो ॾियारो अचे थो ऐं तव्हां हेॾी महिनत कई आहे, उन जे मुतालिक़ थोरो ॿुधायो त हिन में साग ठाहिण में केतिरी तकलीफ़ूं अचनि थियूं या साग में छा छा विधो वञे? अदा साग में तकलीफ़ आहे पर शइ सुठी आहे। देसी साग आहे पंहिंजो, इन में 3 घंटा 4 बि लॻी वञनि था घंटा पचाइण में। जे उन तरीक़े सां पचाए त 5 घंटा बि लॻी था वञनि, पर असां माण्हू जेको चऊं था त बसि जल्द थी पए त इहे असां हाणे 3 कलाकनि में पचायो आहे। सुबुह खां वठी साग रंधियो आहे, उनखे पहिरियों पाणी विधो आहे, पाणीअ में असां उॿारे पाणीअ खे वरी साग विधो आहे। साग विझी वरी उहो ॾाढियां रंधे ॻाढ़ो लाल करे वरी उनखे लाथो आहे, लाहे असां वरी उनखे धोतो आहे ॾाढियां, धोई पोइ उनखे वरी उन में धाणा विधा आहिनि, सावा थूम विधी आहे साई ऐं टमाटर विधा आहिनि, सावा मिर्च विधा आहिनि, कुटे उनखे ॾाढियां मैदो करे ऐं गिहु विझी उन में थूम साई विझी हरी उहा विझी ऐं असां उनखे ॻाढ़ो करे उन में तड़को ॾिनो आहे साग खे। पली कीअं तयारु कई? पली भई छा नालो भले पाणी में रधी आहे, पाणीअ में रधे पोइ ॻाढ़ी थी वई, अच्छी थी वई, बसि थूम जो तड़को ॾिनो, थूम धाणा सावा मिर्च इहे विधा तेर धाणा पाणा जे हवाले सां हिते मुख़्तलिफ़ खाधा तयारु कया वञनि था जी। ऐं हिते जेको आहे सो 4 जेको आहे दिसंबर ते जेको प्रोग्राम बि रथियल आहे ऐं अॼु बि हिते हिन टेंट सिटी में हिकिड़ो सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम रखियो आहे, उन में तव्हां छा चवणु आहे? त सुठो आहे साईं, थिए भलो आहे, सिंधी पंहिंजा सभु गॾिजनि थियनि। असां खाधा उन्हनि जे लाइ तयारु कया आहिनि। पालक कई आहे, ताहिरी कई आहे, बिह कया आहिनि, पली कई आहे, साग कयो आहे, बुसरियूं कयूं आहिनि। इहे सभु सिंधियुनि जे कारण पाण असां तयारु करे रखियो आहे। साईं अमन शाह गाज़ी असांखे वठी ॾिना आहिनि त सिंधियुनि जे कारण सखावत थिए त भलो आहे। हिते ख़ुशि तबियत आहे असांजी। अॼु जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके आइटम तयारु कया विया आहिनि, हा, त इन्हनि में ज़्यादातर महिनत कंहिंते घणी थिए थी? साग में महिनत थिए थी साईं। साग में सॼो ॾींहुं 2-2.5 कलाक साग पचंदो आहे, पचाए पलीअ में पचंदो आहे, पली बि 2-2.5 कलाक खाईंदी आहे, उन में महिनत 2-2.5 कलाक लॻी वेंदा आहिनि साईं। नाज़रीन तव्हां हितां जे राजनियूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त गुलशन से टेंट सिटी जे जेको आहे सरबराह सैद अहमद अली शाह काज़मी जे चवण ते असां जेको आहे हिते मुख़्तलिफ़ खाधा तयारु कया आहिनि, जेके ॿाहिरों महिमान जेके आया आहिनि ऐं जेको अॼु प्रोग्राम जेको रथियल आहे उनजे मुतलिक़, जिन में साग आहे, पली आहे ऐं उन खां अलावा बिह आहिनि, मच्छी आहे ऐं बुसरी आहे ऐं सिंधी पुलाव आहे, हिननि तयारु कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि खाधा आहिनि जेके हिननि तयारु कया। हिननि जो चवणु आहे त असांजो जेको सिंधी सकाफ़त आहे, सिंधी खाधा जेके बग़ैर मसालनि जे ऐं जेके तमामु वॾा सुठा टेस्टी थियनि था, त हुनजी कैमरामैन अब्दुल हकीम सां गॾु अब्दुल अली मेमणो, GNP कराची।